रहमान रहीम। दिल में खुदा का होना लाजिम है इकबाल, दिल में खुदा का होना लाजिम है इकबाल, वरना सजदों में पड़े रहने से जन्नत नहीं मिलती। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह में राण में तव्हां सां गॾु। उम्मीद आहे त तव्हां ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा ऐं असांजो प्रोग्राम ई ॾिसी रहिया हूंदा। जीअं त नाज़रीन मां अचां पई जेॾी महिल ऑफिस ॾे त मां रस्ते ते नंढड़ा बालक ॾिठा ऐं उन्हनि जो स्कूल खुली विया आहिनि ऐं हू वञनि पिया ऐं मूंखे इलाही ख़ुशी पई महसूसु थिए त हाणे ॿार पंहिंजे स्कूल ॾे वञण लाइ रवां दवा आहिनि ऐं असांजो तालीम जो जेको स्कूल कॉलेज खुली विया आहिनि। जीअं त नाज़रीन मां ॿुधायो त पंहिंजे दिलनि खे साफ़ रखो, कुदूरतुनि खे, ऐं ईअं ई सजदे में पवण रहण सां कुझु बि न मिलंदो। जॾहिं तव्हांजी दिलि साफ़ हूंदी पोइ तव्हांजे दिलि में ख़ुदा ईंदो। ऐं जीअं त नाज़रीन हमेशह जीअं अॼु बि असांजे प्रोग्राम में महिमान गॾु आहिनि, मां उन्हनि जो नालो खणंदी हलां। असांजे प्रोग्राम में अॼु आहे कुंदन कुमार जेको सोशल वर्क डिपार्टमेंट जो स्टूडेंट आहे, ऐं ॿियो असांजो महिमान आहे मोहसिन अली जेको पाण सिंगर आहे, ऐं ॿियो उन सां गॾु आहे ढोलक नवाज़ कुर्बान अली ऐं उस्ताद हुसैन अली ऐं सिंगर बशीर पुसियो। जीअं त नाज़रीन असां था हलूं हाणे पंहिंजे महिमाननि जी तरफ़। अस्सलाम वालेकुम अदा, मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चवां थी। वालेकुम सलाम। थैंक यू मैडम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ठीक मैडम, तव्हां ॿुधायो सभु खैरियत? जी जी बिल्कुलु। ऐं ॿुधायो तव्हांजी पंहिंजे तइलीम जे बारे में, तव्हां किथां था तालुक़ था रखो, तव्हां कहिड़े सब्जेक्ट में पढ़िया आहियो? मैम बेसिकली मां टंडोलियार सिटी सां आहियां, पर रिसेंटली हैदराबाद ई आहियां ऐं मां पंहिंजी ग्रेजुएशन कंप्लीट कई आहे सोशल वर्क डिपार्टमेंट यूनिवर्सिटी ऑफ सिंध मां। ऐं रिसेंटली मां अप्लायर आहियां जॉब लाइ ऐं हींअर रिसेंटली जॉब बि कयां पियो मार्केटिंग जी दाऊद फैमिली तकाफुल में। ऐं इन फ्यूचर में बि कंहिं सुठी ऑर्गेनाइजेशन में अप्लाई हले पई त मैं बि कंहिं सुठी ऑर्गेनाइजेशन में जॉब जी ऑफर्स अचे। ऐं तव्हां सोशल वर्क डिपार्टमेंट ई छो सिलेक्ट कयो? मैम सोशल वर्क डिपार्टमेंट में अगरि ॾिसूं त हिकिड़ो सोशल वर्कर मतिलबु बेस्ट लीडर हूंदो आहे, त असां शुरू खां ई मूं में इहो क्वालिटी रही आहे त लीडरशिप जी। त मां पंहिंजी एक्सप्लेन न पियो करे सघां त लीडरशिप मां किथे यूज़ करे सघां, त मूंखे इहो प्लेटफॉर्म मिलियो हिकिड़ो, हिते मूंखे पंहिंजे 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 पाण रिप्रेज़ेंट करण जो मौक़ो मिलियो ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असां इहो ॾेखारियो कि सोशल वर्क छा आहे। ऐं सोशल वर्क सिर्फ़ु इहो न आहे त समाजी मदद कयूं, कंहिंखे ॿ रुपया ॾियूं। सोशल वर्क इहो बि आहे त कंहिंखे तव्हां सही रस्तो ॾेखारियो, त इहो बि अव्हांजो हिकिड़ो सोशल वर्क जो हिसो आहे। अच्छा, भला तव्हांजो कीअं रहियो यूनिवर्सिटी जो जेको दौर हो? जी मैम। तव्हां पढ़ियो जेको यूनिवर्सिटी में, तव्हां ग्रेजुएशन कई आहे न? जी जी मैम। त तव्हां छा सिखियो यूनिवर्सिटी मां, तव्हांजो पढ़ियो यूनिवर्सिटी में? मैम जाम कुझु नयो कुझु सिखण लाइ मिलियो। त हिकिड़ो त यूनिवर्सिटी लाइफ जेको हूंदी आहे न, मैच्योरिटी जी लाइफ हूंदी आहे, हिन में ॿ स्टेप हूंदा आहिनि, या उहा पंहिंजे पाण खे ठाहियो या बिगाड़ो। त असां इहो ॿिन्ही स्टेपनि ते हलियासीं, इंजॉय बि कई पंहिंजी ज़िंदगी, हुन खां गॾोगॾु पंहिंजी तालीम बि पूरी कई ऐं हिकिड़े सुठे नमूने सां तालीम पूरी कई, पंहिंजे डिपार्टमेंट पंहिंजे यूनिवर्सिटी ऐं पंहिंजे पाण खे रिप्रेज़ेंट करण लाइ असां हर कोशिशि पूरी कई। अॼु बि असां अगरि ग्रेजुएट कए मूंखे 7 महीना थिया आहिनि, अॼु बि अगरि डिपार्टमेंट वञूं त टीचर्स खां वठी जूनियर्स ताईं सभु सुञाणनि था। अल्हम्दुलिल्लाह यूनिवर्सिटी में सुठे नंबरनि सां पास थिया आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह इन फ्यूचर बि असां जिथे जिथे पंहिंजी प्लेटफॉर्म ते, हिन प्लेटफॉर्म सोशल वर्क जे प्लेटफॉर्म ते निकिरंदासीं त कामयाबी जी तरफ़ ई वेंदासीं। अच्छा, भला हिकिड़ो सुठो समाजी जेको वर्कर आहे, सोशल वर्क आहे, उन में कहिड़ियूं खूबियूं हुअणु घुरिजनि? मैम सुठो समाजी जेको वर्कर आहिनि, सभ खां पहिरीं हुन में इहो हूंदो आहे त हू सभ खे हिकु नज़र ॾिसे, चाहे हू पंहिंजी कम्यूनिटी जो हुजे या न हुजे। अगरि तव्हां रिलीजियस या कम्यूनिटी खे फेस कंदा आहिनि त उहो कॾहिं बि सुठो सोशल वर्कर न थी सघे थो, छो त तव्हां पंहिंजी कम्यूनिटी ॾिसंदा ऐं हुनजी मदद कंदा त उहो सिर्फ़ु अव्हां पंहिंजे ई महदूद में रहंदा। इहो सोशल वर्क जो रूल ई न आहे। पहिरियों रूल इहो ई आहे त तव्हां इंसान आहियो, इंसानियत थी सेखारे। त अगरि तव्हांखे सुठो सोशल वर्क थियणो आहे त पंहिंजो रिलीजियस पंहिंजी कम्यूनिटी हुननि खे साइड में रखिणो पवंदो। सही आहे, यानी इंसानियत जो पहिरीं जज़्बो हू रखे त पोइ हू करे। अच्छा अच्छा, सही। ऐं ॿियो, ऐं तव्हां कंहिंखां मुतासिर थियो जो ही तव्हां सोशल वर्क में पढ़ियो, ही समाजी जेके कम आहिनि उहे त
जंहिंमें हूंदियूं आहिनि क्वालिटियूं पाण कंदा आहिनि या कंहिंखां मुतासिर थी कंदा आहिनि, तव्हां कंहिंखां मुतासिर थियो? मैम बेसिकली अगरि ॾिसूं त सोशल वर्क जी पहिरियां वञण खां पहिरियां नाहे ख़बर हुई, त पर मुंहिंजो कुल दोस्त हूंदो, उहो सीनियर हूंदो मुंहिंजो, त हुन पढ़ंदो त मां हुन जे चवण ते वियसि हुन में। हुन जे चवण खां बाद जेॾीमहिल मां हुन में इंटर थियसि त मूंखे ख़बर पयूं सभ खां मेन रोल जेको मॉडल आहे ईदी साहब खे असां फादर ऑफ सोशल वर्क बि सॾंदा आहियूं, जेको त हुनजो रोल मॉडल इहो त हू हिकु हिकु रुपयो हितां खां कराची खां निकिरंदो पेशावर ताईं हर ट्रेन में वञी हिकु हिकु रुपयो माण्हुनि खां वठंदो हो, त हू वधीक कोन वठंदो, चवंदो मूंखे सिर्फ़ु हिकु रुपयो ॾियो। ईअं करे हुन अॼु ताईं माना अॼु ॾिसूं त हुनजो टॉप लेवल ते नाम आहे, फादर ऑफ सोशल वर्क सॾाए थो, त रोल मॉडल मुंहिंजो उहो ई रहियो आहे। त मां मे बि हुन वांगुरु पंहिंजे पाण खे रिप्रेज़ेंट कयां, हुन वांगुरु त न पर हुन खां घटि जिथे प्लेटफॉर्म ते पुॼी सही सही। कुंदन कुमार, भला स्कूल खुली विया आहिनि, भला तव्हां छा चवंदो ॿारनि लाइ जेको स्कूल ॿारनि लाइ इहो ई आहे त असांजी अॻे ई अगरि ॾिसूं त स्कूल पाकिस्तान जी इकोनॉमी लेवल घटि आहे, एजुकेशन लेवल बि, त ॿारनि खां इहो ई उमेदु आहे त तव्हां पंहिंजे स्कूल ऐं पढ़ाई ते फुल फोकस कयो। ऐं गवर्नमेंट खां इहो आहे त जीअं फज़ूल छुटियूं आहिनि, त असां ॾिसूं त असांजो असां यूनिवर्सिटी में हूंदा कैलकुलेट कंदासीं त असां मुश्किल सां हिकु साल में 100 ॾींहं बि कोन था पंहिंजे तालीम इदारनि में वञी सघूं, छो सैटरडे छुटी, संडे छुटी, फ्राइडे ते ॿार अचनि कोन, हिन तरह सां त इहो फज़ूल छुटियूं आहिनि, जेको उहो अगरि रिड्यूस करे असां मेन फोकस तालीम ते रखूं त मे बि असांजो मुल्क तरक़ी करे सघे थो। त हिकिड़ी कहावत आहे त अगरि कंहिं क़ौम खे तबाह थियणो आहे त हुन खां तालीम खिसी वञे, त मेन रोल इहो त ॿारनि खे एतिरो चवंदासीं त पंहिंजे टाइम ते स्कूल वञो ऐं मन लॻाए पढ़ाई कयो, त इनशाला असां हिकिड़ी टॉप लेवल ते असांजो मुल्क रिप्रेज़ेंट थींदो। भला कुंदन कुमार, जेके हाणे तव्हां समाजी वर्कर ॾिसो था पंहिंजे पाकिस्तान में, सिंध में, उन्हनि लाइ तव्हां कुझु? मैम समाजी वर्कर जेको आहिनि प्रोफेशनली न आहिनि, असां जीअं सोशल वर्कर असां डिग्री आहे प्रोफेशनली आहे, त असांखे ख़बर आहे त असांजो रूल छा, असां 4 साल पूरो पढ़ंदा आहियूं, रूल रेगुलेशन सोशल वर्क जा नॉर्म्स छा आहिनि, त समाजी वर्कर हूं त जाम आहिनि। अॼुकल्ह को इंजीनियरिंग मां करे थो, उहो बि चए थो मां समाजी वर्कर आहियां, ॿिया बि आहिनि, पर अगरि हुननि जो पंहिंजी फील्ड में ग्रिप हुजे ऐं पंहिंजी फील्ड में अगरि हू कम्यूनिटी लाइ कनि त मे बि हू कुझु बेस करे सघंदा एज़ कम्पेयर टू सोशल वर्क, प्रोफेशनल सोशल वर्क। त हुननि लाइ इहो ई आहे त तव्हां नो डाउट सोशल वर्क कयो, समाजी कमु कयो, पर पंहिंजी फील्ड में जंहिंमें अव्हांखे ग्रिप आहे हुन में। सही। त अब्दुल सत्तार ईदी त सोशल वर्क न कई, उन न पढ़ियो हो, पोइ कीअं उहो हुन त पढ़ाई कई कोन हुई सोशल वर्क जी, न हू नॉर्म सिखियो, न हू हुनजा रूल रेगुलेशन सिखियो, पर मैम तॾहिं बि हू सुठो समाजी वर्कर हो। हुन टाइम में हुनजो समाज अगरि ॾिसूं त असांजे मेन शइ आहे असांजो क़ुर पाक या गीता, जेको हू मेन सोशल वर्क या मेन समाजी सिखाए उहो थो इंसानियत, सोशल वर्क आहे इंसानियत, त क़ुर आहे या गीता या बाइबल आहे, त उहो बि इंसानियत जी तरफ़ ई रस्तो ॾेखारंदड़ आहे। त असांजो मे बि ईदी साहब हुन मां मुतासिर थियो हुजे, त मेन फोकस ई जेको आहे इंसानियत आहे। इंसानियत पोइ तव्हां सोशल वर्क हुन मां प्रोफेशनल जेको एजुकेशन आहे हुतां पढ़ो या कंहिं रिलीजियस बुक मां पढ़ो, पर इंसानियत जे ख़ातिर अगरि तव्हां कमु था कयो त उहो बेस्ट रहंदो। सही सही। न तव्हां बिल्कुलु सही चयो। भला तव्हां जेको यूनिवर्सिटी में तव्हांखे पढ़ाइनि पिया टीचर्स सोशल वर्क लाइ, त तव्हांखे उहे छा पढ़ाईंदा आहिनि? मैम असांजा मुख़्तलिफ़ सब्जेक्ट हूंदा आहिनि, त जंहिंमें असांखे फील्ड्स में बि वठी वेंदा आहिनि, त मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जेको जे कम्यूनिटी सां गॾु जेको इशू हूंदो आहे त असां वञी फिज़िकली वञी उन्हनि खां फेस टू फेस ॻाल्हायूं, त अव्हां खां इशू छा आहिनि, उन्हनि जा इशू असां नोट कंदा आहियूं, उन्हनि जा असां RTI फाइल कंदा आहियूं, राइट टू इंफॉर्मेशन वग़ैरह, त असांखे मुख़्तलिफ़ सेशन्स बि थींदा आहिनि कम्यूनिटीज़ में, त असां उन्हनि खे वञी जीअं चाइल्ड लेबर हूंदो आहे, अॼु जो अगरि ॾिसूं त चाइल्ड लेबर हिकिड़ो वॾो इशू रहियो आहे, त असां उहो कम्यूनिटी सिलेक्ट कंदा आहियूं जिथे चाइल्ड लेबर वधीक आहे, उन्हनि खां पुछूं था त अव्हांजो छाजे लाइ चाइल्ड लेबर जी तरफ़ ॿारनि खे कयो था, या अर्ली एज मैरिज आहे, फोर्स मैरिज आहे, त उहो जेसि ताईं असां उहो चवंदा आहिनि जेसि ताईं जहिड़े देश में वञी वेस्ट न कंदो त तव्हांखे ख़बर न पवंदी, त असां जेसि ताईं हुननि जा मसइला हुननि जे मुंहं न ॿुधंदासीं त असांखे ख़बर न पवंदा। असां हिते वेही रूम में वेही हिकिड़ो त ॿुधाए सघूं था हीअ आहे, पर असां फील नथा करे सघूं त हुननि खां गॾु मसइलो छो आहे, फोर्स मैरिज कनि छो था या चाइल्ड लेबर कराइनि छो था ॿारनि खां, त असां फील्ड जे तरफ़ सां वेंदा आहियूं। हुन खां अलावा असांजा
गॾो गॾु स्किल्स बि ॾींदा आहिनि, कंप्यूटर स्किल्स वग़ैरह, मॉडर्न दौर खे बि गॾो गॾु डिपार्टमेंट खणी पियो हले, उन खां गॾो गॾु फिज़िकल बि इशूज़ गॾु हलूं पिया। सही सही। तव्हां सिर्फ़ु पढ़ाई ते ई बिलीव था कयो, यकीन था कयो, या माण्हुनि जे कम बि ईंदा आहियो, पाण बि सोशल वर्क टाइप जा आहियो, या कंहिंजे कम बि अचो था? पंहिंजी तारीफ़ त नथो कयां, पर असां जेको आहे मुंहिंजी पाण सैलाब जे जेको 2022 में सैलाब आयो, हुनमें मां हुअसि ऐं मुंहिंजो हिकिड़ो कुलीग हो, वासुदेव नालो हो हुनजो। असां हितां खां वठी हैदराबाद खां वठी सन जुडो होॾां फूड डिस्ट्रीब्यूशन लाइ वेंदासीं, राति जो 2-2 बजे ताईं, राति जो 3-3 बजे ताईं वापसी ईंदासीं। उन खां अलावा असां रिलीजियस साइड में रखियल आहे, त असां मज़हबी इंता पसंदी न आहियूं। असां हर मज़हब में हूंदा आहियूं, रमज़ान में जे अफ़्तारी ड्राइव कराइण ग़रीबनि खे या पंहिंजो कुलीगनि खां। त सोशल वर्क खे माॻे सीरियस बि वठी छॾियो, इहो न आहे त असां सिर्फ़ु ज़बानी ॻाल्हियूं, पर सोशल वर्क करियूं बि था। सही सही। ॿियो कहिड़ो तव्हांजो कमु थियल हुजे जेको सोशल वर्क टाइप जो, त उहो ॿुधायो असांखे। मैम मुख़्तलिफ़ NGOs में असां रजिस्टर जी प्लांटेशन ड्राइव हींअर असांजी हले पई, ऐं हुन खां अलावा मोस्टली असां इहो ॾिसंदा आहियूं त जेको मेन इशू हूंदो आहे न, त असां हुन ते कमु कयूं। जेको करंट सिचुएशन जे हिसाब सां इशू हले थो, हींअर इशू आहे प्लांटेशन जो, त असांजो मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि, ग्रुप ठाहे असां, त असांजो या त हैदराबाद में प्लांटेशन करणु, कहिड़ी अहिड़ी जॻह ते कयूं प्लांटेशन त असां जिते उते यूज़ बि थिए, ई न त असां लॻाए वञूं हलियो सुभाणे उहो सुकी पइनि, त असां त रेगुलर बेस ते नथा वञी सघूं। त हुनजे करे हिन तरह सां असांजो दोस्तनि जो इहो ई मोटिव हूंदो आहे त असां करंट सिचुएशन ते जेको इशू हुजे उहो हाईलाइट कयूं। सही सही, ज़बरदस्त। कुंदन कुमार, हाणे वञूं था असां ब्रेक ते। जीअं त नाज़रीन, हाणे असां वञी रहिया आहियूं ब्रेक ते, ऐं असांखे जंहिं स्पॉन्सर कयो आहे उहो आहे स्किन वाइट फेस मिल्क वॉश, जंहिं मुतारिफ़ करायो आहे स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जीअं शीशो। जीअं त नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो हाणे थियो आहे ब्रेक जो टाइम, त असां वञूं था ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी सैयद सदफ बुखारी, तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जीअं त नाज़रीन तव्हां असांखे ॾिसी रहिया हूंदो ऐं असांजो प्रोग्राम इंजॉय करे रहिया हूंदो हमेशह। जीअं असांजी भेणनि खे चांहि जा कप हूंदा ऐं के असांजा ॿाहिरि त ऑफिसुनि ॾे हलिया विया हूंदा। ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में इहा रिवायत रही आहे त असां नवनि राॻियुनि खे मौक़ो ॾींदा आहियूं। त जीअं त नाज़रीन असां सां गॾु आहे अॼु मोहसिन अली सिंगर। ही नओं राॻी आहे जेको मोहसिन अली ख़ासि केली, हीअ असांजो नओं राॻी आहे। इहो असांखे पंहिंजो राॻ ॿुधाईंदो ऐं असां इंजॉय कंदासीं ऐं असांजा नाज़रीन बि असां सां गॾु ॿुधंदा। जीअं त अदा मोहसिन, तव्हां छा था ॿुधायो असांखे? अदी उस्ताद बुखारी शहरी। पंहिंजे दर तां थो धिकारी, पंहिंजे दर तां थो धिकारी, ॾस भला काॾे वञा, मुंहुं नथो मिठड़ा ॾेखारी, ॾस भला काॾे वञा, तुंहिंजे नेणनि जे खंजर सां हिकु दफ़ो आहियां कुठल, मुफ़्त ॿीहर छो थो मारी, ॾस भला काॾे वञा। गॾु ॿई खिलंदा हुआसीं प्यार जूं ॻाल्हियूं कंदे, गॾु ॿई घुमंदा हुआसीं प्यार जूं ॻाल्हियूं कंदे, अॼु रुगो पियो थो रुवारी, ॾस भला काॾे वञा। हो जीअ जंहिंखे चयूं
झिणक तंहिंखां मिलियम चोट ॾाढी रसम पर गयम दरगुज़र जीअ जंहिंखे चयम झिणक तंहिंखां मिलियम चोट ॾाढी रसम पर गयम दरगुज़र जान जन लाइ ॾिनम से न कांदी थियूं जान जन लाइ ॾिनम से न कांदी थियूं चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र कीस केॾा कयई हुस्न जे अंध ते बाह ॿारे विधई हाव जे हंध ते कीस केॾा कयई हुस्न जे अंध ते बाह ॿारे विधई हाव जे हंध ते गैर जे पंध ते पेर तुंहिंजा ॾिठुम चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र प्यार जी चाव में के बसाथी मिलिया जून जे सिज जियां ॻोठ वारा जलिया प्यार जी चाव में के बसाथी मिलिया जून जे सिज जियां ॻोठ वारा जलिया कार खाई खिलिया हीअ ख़बर जा ॿुधन चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र जान जन लाइ ॾिनम से न कांदी थियूं जान जन लाइ ॾिनम से न कांदी थियूं चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र गीत जन लाइ बुखारी लिखियम ऐं चयम तन दुतारे धिकारे छॾियम गीत जन लाइ बुखारी लिखियम ऐं चयम तन दुतारे धिकारे छॾियम नेण जन लाइ बिनम से न काथे खिलम चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र जान जन लाइ ॾिनम से न कांदी थियूं जान जन लाइ ॾिनम से न कांदी थियूं चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र चोट ॾाढी रसम पर कयुम दरगुज़र वाह वाह ज़बरदस्त मोहसिन ज़बरदस्त इलाही ज़बरदस्त सॉन्ग हो ऐं ॿियो मथां वरी उस्ताद बुखारी जी शाइरी त छा ॻाल्हि कजे कुंदन कुमार तव्हांखे कीअं लॻो ॿुधी करे बहितरीन अच्छा उस्ताद बुखारी त असां हुई ॿुधंदा रहंदा आहियूं असांजा दोस्तनि कुलिक सिंगर बि आहिनि ॿुधाईंदा रहंदा आहिनि पर अदा जेको अॼु महफ़िल मचाए चार चंड लॻाए जी ज़बरदस्त कुंदन कुमार बोला यूनिवर्सिटी में त थींदा हूंदा न मौसीक़ी जा प्रोग्राम जी मैम मौसीक़ी जा प्रोग्राम जाम थींदा आहिनि फूड फेस्टिवल्स बि लॻंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इवेंट्स में हूंदा आहिनि त मौसीक़ी लाज़मी हुते घुराई वेंदी आहे ऐं ॿियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि यूनिवर्सिटी में मैम स्पोर्ट्स एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि
हा, ऐं हुन खां अलावा पंहिंजो कल्चर डे हिकिड़ो धूमधाम सां सेलिब्रेट कयो वेंदो आहे। उन खां बाद जेॾी महिल असां लास्ट में ग्रेजुएट कंदा आहियूं त हिकिड़ो पूरो वीक हूंदो आहे, पूरे मतिलबु मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट में उहो वीक डिसाइड कंदा आहिनि, पोइ हुन में मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ कराईंदा आहिनि, ब्लैक डे, क्रेज़ी डे, कलर डे, फेयरवेल पार्टी, वन डिश पार्टी, उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेतिरियूं एक्टिविटी थी सघनि थियूं ओतिरियूं मतिलबु इंजॉयमेंट यूनिवर्सिटी में। सिर्फ़ु इहो न आहे त पढ़ाई ते फोकस, पढ़ाई साइको, गॾोगॾु इंजॉयमेंट बि इलाही आहे। सही। भला जॾहिं तव्हां समाजी कमु कंदा आहियो त पोइ केतिरो दिली सुकून या केतिरी ख़ुशी महसूसु थींदी आहे तव्हांखे? मैम जॾहिं असां हिकिड़ो कमु कंदा आहियूं पंहिंजो मतिलबु समाजी, त हुनमें को फ़ाइदो न आहे ॾिसंदा आहियूं, सिर्फ़ु इहो फ़ाइदो सिर्फ़ु पंहिंजे ख़ुशी सां बाबा थी वियो जेको बि कंदो आहे, इहो फ़ाइदो न दीनी फ़ाइदो न पंहिंजो दुनियाई फ़ाइदो न दीनी फ़ाइदो हुन में ॾिसियो वेंदो आहे। त असां इहो कंदासीं त जन्नत मिलंदी या दोज़ख, उहो बि असां बिल्कुलु साइड में रखंदा आहियूं। बसि असां पंहिंजे दिलि सां ख़ुशी सां कंदा आहियूं त हिन जो भलो थी वञे, जेको बि असां समाजी कमु कयूं पिया त उहो हिन जो करे हुनखे हुते नेकी करो दरिया में डाल वालाइसि न, पर को बि सुठो कमु कबो आहे न त पोइ हुन में हिकिड़ी नेचुरली हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे, राहत मिलंदी आहे दिलि खे। त उहो बि पुछां त तव्हांखे उहा ख़ुशी महसूसु थींदी आहे? उहा त हिकिड़ी तमामु बहितरीनु ख़ुशी मिलंदी आहे त उहो माण्हू वर्डन जे ज़रिए इज़हार नथो करे सघे, इमोशन जेको आहे न उहो वर्डन में न आहे। कीअं इज़हार कजे हुनजो? उहो त दिली सुकून हूंदो आहे, जेको फील थींदो आहे, हिकिड़ी पंहिंजे पाण ते प्राउड थींदो आहे, यार मां इहो हिन जी मदद कई, मूंखे मतिलबु सुकून मिलियो। त हुन तरह फीलिंग्स कॾहिं वर्ड में मुंहिंजे ख़्याल में केरु न आहे थींदा, असां न ई कॾहिं कया आहिनि फीलिंग्स। भले केतिरे टाइम खां तव्हां इहे जेके कम पिया ॿुधायो उन में एक्टिव आहियो, समाजी जेके कम था कयो पिया? मैम त शुरू खां ई मतिलबु बचपन खां कंदासीं, पर उहो ख़बर न हो त सोशल वर्क पिया कयूं, पर 4 साल खां जॾहिं खां यूनिवर्सिटी में एंगेज थिया आहियूं, जॾहिं खां पंहिंजो सब्जेक्ट पढ़ूं पिया, पंहिंजे सब्जेक्ट में इंट्रस्ट वरितो आहे, त जॾहिं खां ख़बर पियो त रियल सोशल वर्क छा हूंदो आहे। सोशल वर्क सिर्फ़ु इहो न आहे त पैसा ॾेई असां मदद कयूं, इहो त कॾहिं बि सोशल वर्क नथो। छा आहे रियल सोशल वर्क? सोशल वर्क मैम कॾहिं बि पिनण न आहे सेखारियो असांजो न। अच्छा। पैसा ॾेई कंहिंखे पिनण, असां सोशल वर्क असां फैसल शाह चेयरमैन साहबनि जेको ईअं उहो इहो ई चवंदा आहिनि त जेको ॿार वटि अचे थो न पैसा वठण, असां ॾिसूं त चाइल्ड लेबर त चाइल्ड बेगरी, त उहो ॿारनि खे ख़ासि करे पैसा ॾियो ई न, छो त माण्हुनि खे वधीक आदि जेको आहिनि फादर्स आहिनि उन्हनि जा या मदर्स आहिनि, पेरेंट्स जेके चऊं, उहो ॿारनि जे पैसे ते। हिकिड़ो केस ई मूंसां इहो थियो, यूनिवर्सिटी में बि चाइल्ड बेगरी जाम आहे, त हिकिड़ो छोकिरो एतिरो त इंटेलिजेंट आहे, एतिरो त होशियारु छोकिरो आहे, 8 साल जो हूंदो मुश्किल सां, ऐं हुनजी आवाज़ बि सुरीली आहे, सिंगिंग बि कंदो आहे वेठो वेठो, केॾी महिल मूड थींदो आहे। त हुन खां मां पुछियो त तव्हां स्टडी छो न पिया कयो, त उहो मूंखे चए त मां अगरि स्टडी कंदसि त घारी 300-400 रुपया खणी थो वञा, इहो किथां ईंदा मुंहिंजे लाइ। त मां चयो तूं पढ़ंदसि त हुनजे लाइ किताब वग़ैरह ख़र्चो किथां ईंदो, त मां हुनखे चयो त तूं पढ़, मां तुंहिंजो ख़र्चो थो कयां, किताब पेंसिल जेको बि पेन आहे पर मां ॾियां थो। त हू चए मां इहो त चलो तव्हां ॾींदा, घर मुंहिंजे बाबा खे 300-400 जेको आहे हितां खणी ईंदो उहो केरु ॾींदो? मूं चयो तुंहिंजो बाबा पाण कमाइनि, त मुंहिंजो बाबा नथो कमाए, अगरि आउं 300-400 नथो खणी वञा त मुंहिंजो बाबा मूंखे कुटे थो। त कुझु पेरेंट्स अहिड़ा बि आहिनि जेको ॿारनि खे पाण चवंदा आहिनि त वञी इहो कयो। हाणे असां अगरि असां बि ओॾी महिल अंडर एजुकेशन हुआसीं त एतिरो असांजो बजट न आहे त असां डेली 300-400 उन पेरेंट्स ते बि ॾियूं ऐं हुन ते बि ख़र्च कयूं। त पोइ इहो आहे न, गुरबत घणी आहे न, त पोइ हुननि जे जेको घर जो चुल्हो कीअं हू ॿारनि, त पोइ बीमार हुजे या मिट माइट, त पोइ हू छा कनि? माइट जॾहिं ई अगरि कुझु थी सघे थो, जॾहिं असांजी गवर्नमेंट असांजो साथ ॾींदी, चाइल्ड लेबर हुजे या चाइल्ड बेगरी हुजे, जेसीं असांजी गवर्नमेंट साथ न ॾींदी, अॻे जीअं थींदो हो त ॿार स्कूल वेंदा त खंडी जो कटो, अटे जो कटो, गिहु मिलंदो हो, त पेरेंट्स ख़ासि करे ॿारनि खे स्कूल मोकिलींदा वञो लालच में। त अगरि वापसी अहिड़ी कोई स्कीम अचे, अहिड़ो कुझु अचे त असांजे ॿार तालीम त गॾोगॾु कंदा, ऐं हुननि जे पेरेंट्स ते जेको 200-400 रुपए जे कम लाइ खपंदा उहो कमु बि हुननि जो थी वेंदो, त असांजो मुल्क सिर्फ़ु लॉस में न वेंदो त अञा बि तरक़ी वेंदो। अगरि इहो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको हले पियो, हिनखे त असां बिल्कुलु इन जे ख़िलाफ़ आहियूं। इहो अगरि
नो डाउट असांजूं जेको लेडीज़ आहिनि हा हा 1 तारीख़ खां वठी 15 तारीख़ ताईं बैंक जे ॿाहिरां ईअं बीठियूं हूंदियूं आहिनि त जेको अगरि इहो ई असां हुनर में ॾियूं हा हुनर हिननि खे ॾियूं इहो जेको इन्वेस्ट एतिरो करोड़ो रुपया इन्वेस्ट असां पिनण जे ज़रिए ॾियूं पिया अगरि इहो ई इन्वेस्ट को हुनर ॾियूं सिलाई कढ़ाई त मे बि असांजो इकोनॉमिक रेट बि वधे ऐं फैमिली खे हुनर बि अचे बिल्कुलु ठीकु ॾाढी सुहिणी ॻाल्हि कुंदन कुमार असांजो थियो हाणे ब्रेक जो टाइम जीअं त मोहसिन ख़ासकेली साहब तव्हां बि इलाही ज़बरदस्त असांखे सॉन्ग ॿुधायो मथां वरी उस्ताद बुखारी जी शाइरी बसि छा ॿुधायां अंदरि ठारे छॾियो तव्हां इलाही ज़बरदस्त महिरबानी तव्हांजी जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदव ऐं इंजॉय बि करे रहिया हूंदव ऐं असां सां गॾु असांजूं ॻाल्हियूं बि ॿुधी रहिया हूंदव ऐं जेका सिंगिंग थी उहा बि तव्हां ॿुधी रहिया हूंदव ऐं असांजूं जेके भेणूं भाइर ॻोठनि में आहिनि शहरनि में आहिनि ऐं मुल्क खां ॿाहिरि आहिनि उहो बि असांजो प्रोग्राम सुबुह मराण इंजॉय करे रहिया हूंदा जीअं त नाज़रीन हाणे जिन असांजे प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे उहा आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश जेको तव्हांजे स्किन खे अहिड़ो करे साफ़ जीअं शीशो जीअं त नाज़रीन हाणे असांजे प्रोग्राम जे ब्रेक जो टाइम थियो आहे ऐं मूंसां जुड़िया रहिजो मां थी वञा ब्रेक ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं इंजॉय करे रहिया हूंदा ऐं मां तव्हां लाइ वरी बि नेक तमन्नाऊं चवंदसि असांजे प्रोग्राम तरफ़ां तव्हां लाइ नेक तमन्नाऊं आहिनि जिथे रहो ख़ुशि रहो शाल आबाद रहो ऐं असांजो प्रोग्राम इंजॉय कंदा रहो जीअं त नाज़रीन असांखे ॿिए महिमान जॉइन कयो आहे उनजो नालो आहे अरबाब अली खोसो अस्सलाम वालेकुम मदा जी 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 अच्छा माइक खणो तव्हां ऐं तव्हां असांखे छा था ॿुधायो अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह जी अच्छा 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 जी बिस्मिल्लाह ॿुधायो हो मतालई सिजड़ा मतरण में पवे रात बगड़ वॻिया बकरे जी बिलकीअ विहा में रात भली सिजड़ा बलिरण में पवे रात जैसी न चव देवात तेसी मारुल मोजी माव लगी हो अदा मुखे मरम मारुन जो तुमा भाऊ मुखे मरम मारुन जो तुमा ओ मारू वेहामा किए विसारे ओ सांगी वेहामा किए विसारे रे अदा मुखे मरम मारुन जो तुमा भाऊ मुखे मरम मारुन जो तुम्हारे हो कल मारुन मुझे कान लदे अला हो कल मारुन मुझे कान लदे है कल मारुन मुझे कान लदे केड़ो डोह कयो तम अदारे केड़ो डोह कयो तम अदारे अदा मुख मरम मारुन जो तुमा भाऊ मुख मरम मारुन जो तुमा
बेठड़िया सैया बाटू निहार ओ बेठड़िया बाटू निहारिया ओ बेठड़िया बाटू निहार मौला वागू वतन ते बारे हो मौला वागू वतन ते बारे रे अता मुख्य मरम मारुन जो तुमा भाऊ मुख्य मरम मारुन जो तुमा ओ मारू वे हमा की विसारे ओ सांगी वे हमा की विसारे रे अता मुख्य मरम मारुन जो तुमा भाऊ मुख्य मरम मारुन जो तुमा ओ अदयू शाह लतीफ चवे ओ बिट जो घोट लतीफ चवे ओ अदयू शाह लतीफ चवे ओ बिट जो घोट लतीफ चवे मुझो साह संघारन के सहारे ओ मुझो साह संघारन के सहारे रे अता मुख्य मरम मारुन जो तुमा भाऊ मुख्य मरम मारुन जो तुमा ओ मारू वे हमा की विसारे ओ सांगी वे हमा की विसारे रे अता मुख्य मरम मारुन जो तुमा भाऊ मुख्य मरम मारुन जो तुमा सुठो ज़बरदस्त ज़बरदस्त अरबाब तव्हां इलाही ज़बरदस्त कलाम ॿुधायो ऐं वरी मथां लतीफ़ साईं जी शाइरी हुई असांजा नाज़रीन बि इंजॉय करे रहिया आहिनि ऐं ॿुधी रहिया हुआ ऐं तव्हांजी महिरबानी तव्हां अहिड़ो ज़बरदस्त कलाम ॿुधायो असांखे जी कुंदन तव्हां कीअं इंजॉय कयो जी बिल्कुलु इंजॉय कयो ऐं लतीफ़ खे सम्झण हिकु वॾी ॻाल्हि आहे ॻाइण त परे जी ॻाल्हि आहे पर अदा उन लतीफ़ खे ॻायो त हिकु असांखे तमामु सुठो मज़ो आयो ऐं इंजॉय कयोसीं वाक़ई के लतीफ़ जा वर्ड्स सम्झणु हिकु वॾी ॻाल्हि आहे त अगरि के को लतीफ़ खे सम्झी वियो न त सम्झो सिंधी लैंग्वेज हिकु सुठो किरदारु ऐं सुठे जी चऊं त असां हिकिड़े टॉप लेवल ते सिंधी में पुॼी सघे थो लतीफ़ हिकु मामूली शाइर न आहे पंहिंजे टाइम जो हिकु वॾो सूफ़ी शाइर रही गुज़रियो आहे ईअं अञा ताईं लतीफ़ खे टोटली केर बि न आहे मुंहिंजे ख्याल में न आहे सम्झे सघियो हुनखे ॻाइण त वॾी ॻाल्हि आहे हा हिनखे सम्झण जी ॻाल्हि आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जहिड़ा जेके शाइर आहिनि त ईअं उहे बिल्कुलु न आहिनि त ईअं पोइट्री पढ़ी छॾी कुंदन भला ॿुधायो जेको कॉपी कल्चर आहे इन लाइ ॿुधायो सही आहे ग़लति आहे केतिरो नुक़सानकार आहे असांजे ॿारनि लाइ तालीम लाइ कॉपी कल्चर जी ॻाल्हि कयूं त असां पाण बि हिन स्टेज मां गुज़रिया आहियूं कॉपी कल्चर 9 मैट्रिक इंटर फर्स्ट पर इहो मतिलबु अगरि ॾिसूं अॼुकल्ह जे दौर में कॉपी कल्चर वॾो ॾुखियो आहे मतिलबु अगरि तव्हां 9 मैट्रिक इंटर फर्स्ट चलो कॉपी कल्चर कई पर जॾहिं तव्हां यूनिवर्सिटी लेवल ते अचो था त यूनिवर्सिटी लेवल ते कॉपी कल्चर जो मतिलबु नालो न हुजण जे बराबरि आहे त स्टूडेंट खे वॾी ॾुखियो ई फील थिए थी त कॉपी कल्चर छो त 9 मैट्रिक इंटर फर्स्ट पेपरनि में केर बि न आहे पढ़ंदो आहे असां 2016 में मैट्रिक ॾिनी ओॾी महिल त चलो व्हाट्सएप जो दौर एतिरो न हूंदो ॿाहिरियां खां ईंदा जेके फरा चऊं उहे ईंदा पर हींअर व्हाट्सएप जो दौर आहे बिल्कुलु जेको लफ़्ज़ हूंदा यूज़ कंदा हुआसीं त उहे ईंदा हुआ त पर जॾहिं यूनिवर्सिटी लेवल ते पहुतासीं असांखे बि मुश्किलात फेस थियूं हिकु सेमेस्टर 2 सेमेस्टर छो त असां हुन गौर मां गुज़रियल पढ़ाई खां परे पर यूनिवर्सिटी जा हिकिड़ो त पेपर्स ॾुखिया हूंदा आहिनि स्टडी ॾुखी हूंदी आहे यूनिवर्सिटी जी ऐं तव्हां वरी कॉपी कल्चर जी फील्ड मां अगरि अचो तव्हांजे लाइ तमामु ॾुखियो थी वेंदो आहे ॿार लाइ त उहो ॿार शुरू में त इहो ईंदो आहे
मां इंजॉय कंदमि हीअं कंदमि जेॾी महिल पेपर थींदा आहिनि जेॾी महिल सप्लियूं लॻंदियूं आहिनि त पोइ ख़बर पवंदो आहे त कीअं पढ़ाई थींदी आहे या कीअं न। हाँ लग पता आ जाता है फिर ये मतलब ॿारनि लाइ केॾो नुक़सानकार आहे ऐं एजुकेशन लाइ कापी जेको कल्चर आहे ॿारनि लाइ त नुक़सानकार आहे त ॿार पढ़ाई खां बिल्कुलु महिरूम थी ईंदा आहिनि। लाइन मीटिंग त फर्स्ट हिकिड़ी अहिड़ी मतिलबु आहे जी चऊं बेसिक एजुकेशन असांजी स्टार्ट ई हितां खां थिए थी असांजी लाइफ खे बिल्ड करण लाइ। हुन में ॿार पंहिंजी बेसिक स्टडी में बिल्कुलु वीक हूंदा आहिनि। जॾहिं बुनियादी कमज़ोर हूंदी आहे त बिल्डिंग बीहणु मुश्किल आहे। ऐं अगरि ॾिसूं एजुकेशन जो त हुई असांजो बैक स्टेज एतिरा आहियूं त असां अगरि ॾिसूं त फॉरेन खां असांजी एजुकेशन ॾिसूं त 50 साल खां बि मथे असां पहुती आहियूं। फॉरेन छॾियो असां पंजाब जेको आहे सूबो असांजो एज़ कम्पेयर टू सिंध असां अञा सिंध में ब्लैक एंड वाइट बुक पिया ॾिसूं ऐं असां उहो पिया पढ़ूं जेको असांजा अबा ॾाढा पढ़ंदा अधा ईंदो अधा आयो भाउ आयो जीअं मानी खां पाणी पी अञा ताईं उहो पोइम पिया पढ़ूं। पर पंजाब में असां ॾिसूं त अलाए केतिरी ई तरक़ी थी वई आहे बुक जी। ऐं ब्लैक एंड वाइट खां रंगीन बुक अची आहिनि। ब्लैक एंड वाइट रंगीन जे लाइ त ॿारनि जो अट्रेक्शन थिए हिकिड़ी शइ असां ॾिसंदा आहियूं फोटू वग़ैरह उहो असांखे जल्दी यादि थींदो आहे एज़ कम्पेयर टू असां पढ़ूं। त हुनजे करे असांजे एजुकेशन सिस्टम खे अगरि बहितर करिणो आहे पहिरियां त असांजा जेको सब्जेक्ट आहे हुनखे चेंज करिणो पवंदो। हुन खां बाद असांजे एजुकेशन में जीअं तव्हां कॉपी कल्चर चयो असांजी जेको हुकूमत हुनखे हिन ॻाल्हि ते सुठो एक्शन करिणो पवंदो पर गॾोगॾु स्टूडेंट खे बि साथ ॾियणो पवंदो। सिर्फ़ु गवर्नमेंट त कुझु नथी करे सघे। हींअर बि गवर्नमेंट नोटिस कढियो कॉपी कल्चर न थींदी पर असांजा स्टूडेंट जेको आहे न ॾेढ होशियार आहिनि। सही किथां न किथां अरेंज थी वेंदो आहे। हाँ बिल्कुलु ॾाढी सुहिणी ॻाल्हि ॾाढी सुठी ॻाल्हि। जीअं त अदा तव्हांजी बि महिरबानी तव्हां इलाही ज़बरदस्त असांखे कलाम ॿुधायो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं न्यूज़ ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। उमेद आहे त असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया हूंदा इंजॉय करे रहिया हूंदा। जेके असांजूं भेणूं ॻोठनि में हूंदियूं के शहरनि में आहिनि के आउट ऑफ कंट्रीज़ आहिनि भाउ भेण असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं चांहि जा कप हथ में हूंदनि। असां बि हींअर चांहि पीती आहे ऐं हू बि असांखे ॾिसी रहिया हूंदा त प्रोग्राम में छा हली रहियो आहे ऐं म्यूज़िक बि इंजॉय करे रहिया हूंदा छो जो असांजे प्रोग्राम में अॼु म्यूज़िक आहे उहा हली रही आहे ऐं वक़फ़े ब वक़फ़े। जीअं त नाज़रीन हाणे असां हलूं था पंहिंजे सिंगर जी साइड जंहिंजो नालो आहे बशीर अहमद पुसियो साहब। जी बशीर अहमद पुसियो साहब कीअं आहियो? ठीकु आहियो? जी बिस्मिल्लाह। तव्हांजा 2 शागिर्द अॻ में परफॉर्म करे विया आहिनि इलाही सुठा कलाम ॿुधाए विया आहिनि ऐं तव्हां असांखे छा था ॿुधायो अॼु? अदी ऐं छो त बेसिकली मुंहिंजो बि जेको तालुक़ु आहे दादू ज़िले जे पुठिते पले इलाइक़े काछे में। ऐं काछे में तमामु रिच शाइर आहिनि। सो मरूम शाइर आहे बुज़ुर्ग जेको सूफ़ी तरीक़े जो शाइर हो उनजो नालो आहे मोहम्मद अली उर्फ़ आम में तालिब लिगारी जे नाले सां मशहूरु आहे। अगरि जलाल चांडे जो ॻायल कलाम कंहिं ॿुधो हूंदो बल्कि सभु कंहिं ॿुधो हूंदो काछे यार वाला पक गिनी पीलो त उनजी हिकिड़ी सराइकी कैफ़ी आहे जंहिंजी कंपोज़िशन ने मुंहिंजे उस्ताद मोहतरम गुलाम शबीर शाहणी जी थियल आहे। सराइकी काफ़ी उहा तव्हां समेत मेहरान टीवी जे तमामु व्यूअर्स जे साम्हूं पेश कंदासीं। बिस्मिल्लाह। मस्जिद मेहराब भिरूं हो विच नैन दिवे दूं बल दे सही कितो से सजदा ते विच असलों रोज अजल दे
मोहब्बत ॾींहुं मीसाक लॻी है यूं आशिक ना अॼुकल्ह दे ओ हमल हर हिकु दम जो साॾा अते कासिद हिन पल पल दे है मेरे यार दे गल ते दिल है मेरे यार दे गल ते दिल है तेह दिल विच फाथल दिल है तेह दिल विच फाथल दिल है मेरे यार दे गल ते दिल है मेरे यार दे गल ते दिल है तेह दिल विच फाथल दिल है तेह दिल विच फाथल दिल है मेरे यार दे गल ते दिल है मेरे यार दे गल ते दिल है दिल दा रंग है काला कोई राज रखल है निराला दिल दा रंग है काला कोई राज रखल है निराला इहो जानन आशिक आला ओ इहो जानन आशिक आला अते आमद लेखे खिल है अते आमद लेखे खिल है मेरे यार दे गल ते दिल है मेरे यार दे गल ते दिल है काबा रुख तो हुजूरी दिल है जरस बद है नूरी काबा रुख तो हुजूरी दिल है जरस बद है नूरी जेको चुमना फर्ज जरूरी ओ जेको चुमना फर्ज जरूरी बिना चुमन दे हज मुश्किल है बिना चुमन दे हज मुश्किल है मेरे यार दे गल ते दिल है मेरे यार दे गल ते दिल है तालिब दिल दे खाए भला रास उमर ना आए तालिब दिल दे खाए भला रास उमर ना आए जिन हासिर यार दसाए ओ जिन हासिर यार दसाए तिन्हा बिरह किताब बिस्मिल है तिन्हा बिरह किताब बिस्मिल है मेरे यार दे गल ते दिल मेरे यार दे गल ते दिल है तेह दिल विच फाथल दिल है तेह दिल विच फाथल दिल है मेरे यार दे गल ते दिल है मेरे यार दे गल ते दिल है तमाम बेहतरीन ज़बरदस्त तव्हां कलाम ॿुधायो ऐं तव्हां कंहिंजा शागिर्द आहियो बशीर अहमद आदि उस्ताद गुलाम शबीर शाहणी जो आऊं शागिर्द आहियां ज़्यादातर सिख्या उनखां थी आहे मुतासिर उस्ताद अलहदा ज़रदारी खां अच्छा उहो बि मुंहिंजो उस्ताद रहियो आहे पर पोइ वरी कंहिं दौर में हुनजे आवाज़ ते थोरो थी वियो हिसाब किताब पोइ वरी अच्छा हुननि जी इजाज़त सां उस्ताद गुलाम शबीर शाहणी तमामु बहितरीनु सिंगर आहे ऐं असांजे ॻोठ जो आहे अच्छा उस्ताद अलहदाद खां इजाज़त वरिती पोइ अच्छा हुनजो बि साथ रहियो पर ज़्यादातर जेका सिख्या आहे ओवरऑल उहो उस्ताद गुलाम शबीर शाहणी वरिती तमामु ज़बरदस्त ऐं तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे ही तव्हां ॻाए रहिया आहियो काफ़ी साल थी विया आहिनि तक़रीबन 1995 खां वठी पाण हिन फन सां जुड़ियल आहियूं माशा पोइ वरी अप्स एंड डाउन्स बि ईंदा रहिया जी, हिकिड़ो जी। अहिड़ो स्टेज आयो जंहिंमें तक़रीबन 8 खां 10 साल वरी मां छॾियो वियो हुयुसि अच्छा हा पर हाल मौसीक़ी आहे ही मौसीक़ी ऐं शाइरी जो इश्क जंहिं बि इंसान खे लॻे हू छॾे नथो सघे वो फिरी गिरी वरी वापस अची थो वञे सही भला तव्हां सिखिया केतिरो अरसो सिखिया ये ओवरऑल जो अरसो आहे न उस्ताद गुलाम शबीर शाहणी ॿुधायूं तव्हांखे ॻोठ जा आहियूं ऐं उन सां गॾु रहिया आहियूं
वो चवंदा आहिनि त सजण बाजींदड़ घणो। त असां में अञा काफ़ी कमियूं आहिनि जो हेॾनि वॾनि सिंगरनि सां गॾु रही करे कुझु थोरो महिनत जो सिलसिलो उन हिसाब ई न करे सघिया आहियूं जेको असांखे करणु घुरिजे। बहरहाल वरी बि उन्हनि जूं दुआऊं आहिनि जो किथे कलाम काफ़ी ॻाए था वञूं, ॻणजूं था सिंध जे फनकारनि में। बाक़ी सिंध त फनकारनि जे हिसाब सां रिच आहे, तमामु वॾा नाला सिंध मां थी गुज़रिया आहिनि के आहिनि मौजूदु, उन्हनि जे हिसाब सां असां बि इन फील्ड में लॻा पिया आहियूं। मतिलबु तव्हांजा जेके पसंदीदा शाइर आहिनि तव्हां कहिड़नि शाइरनि खे घणो ॻायो आहे? असीं घणो था ॻायूं तक़रीबन उस्ताद बुखारी, साईं राशिद मोराई, अहमद खान मधोश ऐं असांजो अनवर कमराणी। बाक़ी बि सभिनी शाइरनि खे आउं ॻाईंदो आहियां, ज़्यादातर इन्हनि शाइरनि ते, छो वरी असांजे ॿुधंदड़नि जो जेको सिलसिलो आहे उहो बि इन्हनि सभिनी शाइरनि खे पसंदि करे थो। पोइ जेको वखर दुकान ते ज़्यादा खपंदो इंसान उहो ई रखंदो। बिल्कुलु बिल्कुलु, इहा बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई। ऐं भला तव्हां हाणे असांखे को पंहिंजो पसंदि जो कलाम ॿुधायो जी, जेको तव्हांजो पंहिंजो पसंदि जो हुजे। पसंदि जा त बिल्कुलु काफ़ी सारा आहिनि। बहरहाल तव्हां ऐं हिते जेके महिमान आहिनि सभिनी जी आमद जे हिसाब सां अनवर कमराणी जो कलाम तव्हांखे जी 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 बिस्मिल्लाह। अल्लाह दुई अंगण ते अला तू तो जुड़ियो हूं द जानी ओ अचण लाइ अनवर चवे तुझी वॾी महिरबानी मां तुझी मेहमानी दस कहिड़ी करे कहिड़ी करियां पर अलाह दुई अंगण ते अला मुंहिंजो लथो इंतज़ार ओ हेकर त थियो हयातीअ में बिली दोस्त तुंहिंजो दीदार तो बिन को बेकरार बेली कोन हुयो कमराणीअ खे अचणो न वञणो अॼु कीअं तूं भुलिजी पए मौला करे खुशड़ जानी अहिड़ो कॾहिं थिए अलाह करे खुशड़ जानी अहिड़ो कॾहिं थिए अचणो न वञणो अॼु कीअं तूं भुलिजी पए मौला करे खुशड़ जानी अहिड़ो कॾहिं थिए अलाह करे खुशड़ जानी अहिड़ो कॾहिं सार लधी तो दुखिया मुझे दिल जी फरियाद बुधी तो किरोड़ तुझा कुर्ब मुझी सार लधी तो दुखिया मुझे दिल जी फरियाद बुधी तो छा कयां मां पेश पिरी छा कयां मां पेश पिरी छा पसंद कदे मौला करे खुशड़ जानी अहिड़ो कॾहिं थिए अल्लाह करे खुशड़ जानी अहिड़ो कॾहिं थिए अचणो न वञणो अॼु कीअं तूं भुलिजी पए मौला करे खुशड़ जानी अहिड़ो कॾहिं थिए अल्लाह करे खुशड़ जानी अहिड़ो कॾहिं थिए अजाई मेरे गंद ते अलाजन आया अर्श जमीन ते रश केड़ी खुशियां खैरां लाती घर मेरे गमगीन ते
अजरीस बगीचा बंगलियां को उस्ताद मन मिस्कीन ते पत नथी अचे त शायद ख्वाब पियो ॾिसां गुलाम जे कखन में कीअं जनाब पियो ॾिसां पत नथी अचे त शायद ख्वाब पियो ॾिसां गुलाम जे कखन में कीअं जनाब पियो ॾिसां साम्हूं वेठो आहीं पर बि दिलि नथी मञे मौला करे ख़ुशि जानी अहिड़ो कॾहिं थिए अलाह करे ख़ुशि जानी अहिड़ो कॾहिं थिए अचणो न वञणो अॼु कीअं तूं भुलिजी पए मौला करे ख़ुशि जानी अहिड़ो कॾहिं थिए अलाह करे ख़ुशि जानी अहिड़ो कॾहिं थिए कंबराणी चए गम को सीने में साईं जन जो आयो आ दिल जे नगीने में कीन रहियो कंबराणी चए गम को सीने में साईं जन जो आयो आ दिल जे नगीने में एडी खुशी आजो दिल चरी नथी वञे मौला करे ख़ुशि जानी अहिड़ो कॾहिं थिए अलाह करे ख़ुशि जानी अहिड़ो कॾहिं थिए अचणो न वञणो अॼु कीअं तूं भुलिजी पए मौला करे ख़ुशि जानी अहिड़ो कॾहिं थिए अलाह करे ख़ुशि जानी अहिड़ो कॾहिं थिए मौला करे ख़ुशि जानी ज़बरदस्त बशीर अहमद तव्हां कलाम ॿुधायो इलाही दिलि खे राहत मिली तव्हां जो कलाम ॿुधी जीअं त नाज़रीन हाणे आहे असांजे प्रोग्राम जे ब्रेक जो टाइम जंहिं असांजे प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश जेको तव्हांजे चहिरे जे अंदर ताईं साफ़ करे स्किन जे टेक्सचर करे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो जीअं त नाज़रीन मूंसां गॾु जुड़िया रहिजो हाणे मां थी वञा ब्रेक ते वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदफ़ बुखारी ऐं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हां सां गॾु जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम अॼु इंजॉय करे रहिया हूंदा ऐं ॾिसी बि रहिया हूंदा इन करे जो ब्रेक बाय ब्रेक असांजे प्रोग्राम में सिंगर आयल आहिनि उहे सुठा कलाम पिया ॿुधाइनि ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह स्पेशल महिमान असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं हाणे वञा थी मां पंहिंजे गेस्ट जी तरफ़ जीअं कुंदन कुमार ॿुधायो त भला ही जेको पहिरीं तालीम हूंदी हुई ऐं हाणे जेका ही तालीम आहे इन जे माना मुक़ाबले में पहिरीं तालीम सही हुई या हाणे तालीम जेको ॾिनी थी वञे स्कूलनि कॉलेजनि में या सही आहे ऐं तरबियत जे लाइ बि ॿुधायो त तरबियत केतिरी ज़रूरी आहे ॿार लाइ मैम अगरि ॾिसूं त पहिरियां तालीम जेको हूंदी हुन निस्बत तालीम हींअर सही आहे मॉडर्न तालीम आहे असां डिजिटल असां यूट्यूब चैनल्स आहिनि टीचर्स सुठा टीचर्स आहिनि जेको यूट्यूब ते पढ़ाए रहिया आहिनि या असांजी तालीम टोटली हींअर कोविड में ॾिठी त सॼी डिजिटल थी वई ज़ूम मीटिंग ते सभु पर असांजी जेको अगरि ॾिसूं त तालीम बुक जेको मां पहिरियां बि ॻाल्हि कई हुई उहो अञा बि असांजे एज़ कम्पेयर टू सिंध जी बोर्ड जे हिसाब सां त उहो अञा पुराणा ई आहिनि जेको असांजा वॾा पढ़ंदा आया हुआ त उहो अगरि कुझु चेंज थी वठनि त असां कुझु न्यू तालीम जी तरफ़ वञी सघूं था मॉडर्न जे ज़रिए पर हिन जे लाइ सिर्फ़ु गवर्नमेंट न असांजे जेको कुलीग्स आहिनि असांजा स्टूडेंट्स आहिनि उहो बि अगरि पाण महिनत कनि
एंड बुक खां अलावा डिजिटल दौर आहे, अॼुकल्ह हर कंहिंजे हथ में मोबाइल आहे। नंढो ॿार बि पैदा थिए थो त हुनजे मां चुप कराइण लाइ त उहो मोबाइल ॾेई छॾींदी आहे त तव्हां पोइम ॾिसो, को पोइम लॻाए। त डिजिटल अगरि पाण ॾिसूं त स्टूडेंट हुतां खां पाण इन्वॉल्व थी, हुतां खां कुझु लेक्चर्स कलेक्ट करे पंहिंजी को हिकिड़ो मिशन रखी पढ़नि, त असां एज़ कम्पेयर टू पहिरीं तालीम खां हीअ तालीम खे वधीक मॉडर्न करे सघूं था। तरबियत केतिरी ज़रूरी आहे? तरबियत त मैम अॼु जे दौर में त इलाही ज़रूरी आहे, छो त असां ॾिसूं त पहिरियां टीचर्स खे अगरि कोई स्टूडेंट ॾिसंदो हो त हुन रस्ते खां ई कोन मटंदो हो। अच्छा, एतिरो मतिलबु टीचर जी इज़त ऐं वग़ैरह कंदा हुआ। अॼुकल्ह अगरि ॾिसूं त स्टूडेंट टीचर जे हम उमिरि मतिलबु गॾु वेही वेठा आहिनि, गॾु पढ़नि पिया, त इहो हिकिड़ो असांजी तरबियत हींअर मॉडर्न खां गॾु असां तरबियत पाण खां लहूं पिया हेठि। पर तरबियत, तालीम ऐं तरबियत ॿिन्ही जो गॾु हलणु लाज़मी आहे त हिकिड़े सुठे इंसान लाइ। तरबियत त मां चवंदुसि हिन अॼु जे दौर में त तमामु घटि आहे। मां छो त कुझु ग़लतियूं असांजियूं पंहिंजियूं बि आहिनि, पेरेंट्स जूं, टीचर्स जूं। असां हुन तरह सां ॿार खे ट्रीट नथा कयूं। पेरेंट्स आहिनि त अगरि कपल आहे त ॿई जॉब ते हलियो वञे थो, ॿारु नंढो आहे त हुनखे आई या जेको मासी असां चऊं उहो पाले थी। जेतिरो माउ पीउ तरबियत ॾींदा या ओतिरो उहो आई या मासी जेको घर में बेबी केयर रखियल हूंदी आहे उहो न ॾी सघंदी। त तरबियत अगरि अहिड़ी आहे ॿारनि खे त को न को, जीअं असांखे अम्मा पहिरीं असांजूं हाउस वाइफ हूंदियूं हुयूं अम्मा, त असांखे बाबा अगरि कमु ते हूंदो त अम्मा सॼो ॿुधाईंदी चई हे वॾो चाचो आहे, हिन खां हीअं मिलणो आहे, त हीअं या फैमिली मेंबर को ईंदो कंहिंजी रेस्पेक्ट, त उहो तरबियत फैमिली जेको ॾींदी हुई उहो अॼुकल्ह मासी त मुंहिंजे ख्याल में न आहे ॾी सघंदी। हा बिल्कुलु, मां मुतफ़िक़ आहियां तव्हांजी ॻाल्हि खां। त ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई त मैनर्स कोन्हनि ॿारनि में, ऐं पीउ माउ ई मैनर्स सेखारींदा आहिनि, ऐं जेके मौजूदु न हूंदा आहिनि घर में, जॉब ते था वञनि। ॾाढी सुहिणी ॻाल्हि, ॾाढी सुठी ॻाल्हि। त हाणे मां वेंदसि बशीर अहमद पुसियो साहिबु ॾे, त अदा खां चवंदसि त तव्हां इलाही असांखे ज़बरदस्त कलाम ॿुधाया आहिनि, ऐं हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो? जी वॾी वॾी महिरबानी पसंदि करण जे लाइ। जेको ज़हन में कुझु ॿियूं कलाम काफ़ी बि हुयूं, सो हितां तव्हांजे स्टूडियो में जेके वॉलंटियर दोस्त कमु कनि पिया उन्हनि स्पेशल रिक्वेस्ट कई त साईं राशिद मोरा इहो कलाम ॿुधायो। उन्हनि जी पसंदि ते साईं राशिद जो गीत अव्हांजे नाज़रीन जेके ॾिसनि पिया व्यूवर्स उन्हनि जे साम्हूं पेश कयूं पिया, ऐं हिन जी कंपोज़िशन बि उस्ताद असांजे मोहतरम गुलाम शुगर शाणी जी पंहिंजी आहे। जी असांजा नाज़रीन बि एंजॉय करे रहिया हूंदा, तव्हांजे कलामनि खे ॿुधी रहिया हूंदा। जी बिस्मिल्लाह, ॿुधायो। चई सघंदे चंद्र ओ तोरे छो थो तकियां, हो ॾेई सघंदे चंद्र ओ मूंखे पार पिरीअ जा, हाय हाय चांडो की हीअ रात कहिड़े कम जी तूं जो नाही, हाय हाय चांडो की ही रात, हाय हाय चांडो की ही रात कहिड़े कम जी तूं जो नाही, ओ कहिड़े कम जी तूं जो नाही।
गॾु कयां वाहण वाहण में हेॾी तूफ़ानी जज़्बात हेॾी तूफ़ानी जज़्बात कहिड़े कम जी तुंहिंजो नाहीं ओ कहिड़े कम जी तुंहिंजो नाहीं हाय हाय ही झांडो की रात हाय हाय जी झांडो की रात कहिड़े कम जी तुंहिंजो नाहीं ओ कहिड़े कम जी तुंहिंजो नाहीं हाय राशिद खुश आ तुंहिंजे ज़िक्र में ईंदो को बि न फ़र्क़ फ़िक्र में ओ राशिद खुश आ तुंहिंजे ज़िक्र में ईंदो को बि न फ़र्क़ फ़िक्र में ॿी दुनिया जी हर काई बात ॿी दुनिया जी हर काई बात कहिड़े कम जी तुंहिंजो नाहीं ओ कहिड़े कम जी तुंहिंजो नाहीं हाय हाय ही झांडो की रात हाय हाय ही झांडो की रात कहिड़े कम जी तुंहिंजो नाहीं ओ कहिड़े कम जी तुंहिंजो नाहीं तमामु बहितरीन ज़बरदस्त बशीर पुसियो साहब ऐं वरी मथां राशिद मोड़ाईअ जो कलाम ॾाढो बहितरीन ज़बरदस्त जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम जो हाणे थियो आहे ब्रेक जो टाइम उन खां अॻु में जंहिं असांखे स्पॉन्सर कयो आहे प्रोग्राम खे उहो आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जीअं शीशो त नाज़रीन असां सां गॾु जुड़िया रहिजो जीअं त हाणे असांजे प्रोग्राम जो थियो आहे ब्रेक जो टाइम वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हां सां गॾु जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा ऐं इंजॉय करे रहिया हूंदा इन करे जो असांजे प्रोग्राम में अॼु म्यूज़िक आहे ऐं म्यूज़िक रूह जी ग़िज़ा आहे मां त चवंदी आहियां त जेके सिंगर आहिनि उन्हनि जे दिलि में ख़ुदा थो वसे इन करे जो हू जॾहिं ॻाईंदा आहिनि न त ॾुख सूर दर्द उहे अची ज़ाहिर थींदा आहिनि या त ख़ुशी मिलंदी आहे या त माण्हू रोईंदा आहिनि ऐं फॉरेन कंट्रीज़ में त जेके सिंगिंग ज़रिए इलाज था थियनि उन में मिर्गी आहे डिप्रेशन आहे ऐं काफ़ी अहिड़ा इलाज उते बाक़ाइदे हॉस्पिटलुनि में सिंगिंग यानी कराईंदा आहिनि उन जे यानी इलाज थींदा आहिनि उन जे वसीले जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में बि अॼु ख़ूबसूरत सिंगर असां सां गॾु आहे मां थी वञा बशीर पुसियो साहब ॾे उनखे चवंदसि त हू असांखे हाणे छा थो ॿुधाए अभी नौजवान शायर आहे न्याज़ हुसैन पुसियो ऐं हिन जो ही जेको गीत आहे असांजो मोहतरम उस्ताद गुलाम शबीर शाहणी जी कंपोज़िशन आहे जेको लाड़ पट्टी समेत पूरी सिंध में तमामु घणो इंतिहाई मशहूरु वियो आहे जंहिंखे सिंध जा काफ़ी सारा सिंगर उहे बि सभु ॻाइनि पिया पंहिंजनि महफ़िलनि में असीं चाहींदासीं त पंहिंजे उस्ताद जो पोरियो अव्हां जे साम्हूं पेश करियो बिस्मिल्लाह जी दिलबर सिवा दुनिया में बेली कोन्हे को कारण मोहब मिठे खे वणी वयो रुगो मुफ्त मुखे मारण हो मुखे गणतन में गारण बेली विरद खेस वणी वयो बेवफा थी दे इहो सोचो न हो बेवफा थी दे इहो सोचो न हो तू जुदा थी दे इहो सोचो न हो तू जुदा थी दे इहो सोचो न हो
सोचो न हो तू जुदा थींदे इहो सोचो न हो तू जुदा थींदे इहो सोचो न हो बेवफा थींदे इहो सोचो न हो बेवफा थींदे इहो सोचो न हो बेरहम बेदर्द एडो संग दिल बेरहम बेदर्द एडो संग दिल बेरहम बेदर्द एडो संग दिल दिल रुबा थींदे इहो सोचो न हो दिल रुबा थींदे इहो सोचो न हो तू जुदा थींदे इहो सोचो न हो तू जुदा थींदे इहो सोचो न हो बेवफा थींदे इहो सोचो न हो बेवफा थींदे इहो सोचो न हो न्याज़ पुसिए कई तसां हरदम वफ़ा न्याज़ पुसिए कई तसां हरदम वफ़ा न्याज़ पुसिए कई तसां हरदम वफ़ा तूं दगा ॾींदे इहो सोचो न हो तूं दगा ॾींदे इहो सोचो न हो तूं जुदा थींदे इहो सोचो न हो तूं जुदा थींदे इहो सोचो न हो बेवफा थींदे इहो सोचो न हो बेवफा थींदे इहो सोचो न हो ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो ख़ूबसूरत कलाम ॿुधायो तव्हां बशीर पुसियो साहब इलाही ज़बरदस्त जीअं त नाज़रीन हाणे मां वेंदसि पंहिंजे ॿिए महिमान कुंदन कुमार ॾे ऐं उन खां मैसेज वठंदसि कुंदन कुमार तव्हां असांजे ॾिसंदड़ नाज़रीन खे छा मैसेज ॾींदो त इन जेको प्रोग्राम में तव्हां आयो असांजे तव्हां कीअं महसूसु कयो ॿियो तालीम जे लाइ त उहो तव्हां असांजे जेके ॾिसण स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे छा मैसेज ॾींदव मैम पहिरियों त अगरि प्रोग्राम जी ॻाल्हि कयूं त तमामु सुठो हिकिड़ो प्रोग्राम थियो आहे जी मौसीक़ी गॾु हुई तव्हां चयो मौसीक़ी त रूह जी ग़िज़ा बि आहे इहो मां शुरू खां ई ॿुधंदो आहियां छो त असांजा दोस्त यार आर्टिस्ट आहिनि सिंगिंग जे पासे आहिनि ऐं जी यूनिवर्सिटी में ग्रेजुएट थिया आहियूं यूनिवर्सिटी में त हर रेगुलर ई ॿुधंदा रहंदासीं ग्रेजुएट खां बाद तक़रीबन 6 महीननि जे पीरियड खां बाद अॼु मौसीक़ी वरी ॿुधण लाइ मिली उहो बि लाइव मोबाइल ते त या टिकटॉक ते उहो त यूज़ कंदा रहंदा आहियूं पर लाइव हिकिड़ो तमामु सुठो सुकून फील थियो रूह खे ग़िज़ा मिली वई वरी रिचार्ज थी वियासीं ऐं प्रोग्राम तमामु बहितरीनु रहियो अव्हां खां गुफ़्तगू कंदे असांजा जेको म्यूज़िशियन हुआ भाउ उन्हनि खां मिली टीम सुबुह मेराण जी जेका आहे सुबुह मेरान जो जेको आहिनि असांजा व्यूअर्स आहिनि उन्हनि खां मिली उन्हनि खे पंहिंजूं दिली ख़्याल ॿुधाईंदे जेको असां एक्सपीरियंस असांजो आहे उहो ॿुधाईंदे तमामु सुठो लॻो ऐं अगरि मैसेज जी ॻाल्हि कयूं तालीम जे हवाले सां स्टूडेंट लाइ त अॼुकल्ह अॼु जो अहिड़ो दौरु आहे त तालीम लाज़मी आहे अगरि तालीम कंहिं वटि न आहे त सम्झो उहो कुझु बि न आहे तालीम जी मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहिनि त ज़िंदगी जीअण लाइ तालीम ज़रूरी आहे त असां स्टूडेंट खे इहो ई चवंदासीं त पंहिंजो तालीम ते वधि खां वधि फोकस करनि ऐं दिलि सां
अगरि जेतिरो बि पढ़िजे, लाज़मी न त ग्रेजुएट करे, MPhil करे, PhD करे, पर एतिरी तालीम हू ज़रूरु हासिलु करनि त पंहिंजो सुठो सही सम्झी सघनि। इन त सुभाणे को अहिड़ो उन्हनि खे फील्ड लाइफ में टर्न अची वञे जिते हू इहो गिलिटी फील कनि त असां तालीम छो न हासिलु कई। तालीम ज़बरदस्त। बशीर पुछियो साहब, तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो ऐं छा चवंदो जेके असांजा नौजवान रागी आहिनि ऐं असांजो प्रोग्राम जेको सुबुह में राण आहे इन लाइ तव्हां छा चवंदो? जी वॾी महिरबानी। सभ खां पहिरियां त आउं थोराईंदो आहियां मेहरान TV जे असांजे दोस्त जेको आहे डायरेक्टर साहिबु ख़ालिद जागीरानी साहब ऐं उन सां गॾु पुराणो दोस्त आहे असांजो मुर्तज़ा मजबूर साहब ऐं अवां ऐं ॿिया जेके तव्हांजा हिते कैमरामैन, ऐं सभिनी जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे हिते पंहिंजे तवसुत सां पंहिंजे ऑडियंस ऐं सिंध जे अवाम ताईं पहुचाइण जो हिकिड़ो मौक़ो ॾिनो। मूं सां गॾु असांजा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जा बि अॼु कलाम रिकॉर्ड थिया आहिनि। इहा बि उन्हनि तव्हांजे चैनल जी वरी हिकिड़ी कुर्बदारी आहे जो हुननि नवनि रागियुनि खे जेको हिकिड़ो हिते मौक़ो ॾिनो। ऐं हीअ जेका इन्हनि जी रिकॉर्डिंग थी आहे फॉर लाइफ जे लाइ आहे। जेकॾहिं हिन दुनिया में न बि हूंदा या असीं बि कोन हूंदासीं त बहरहाल इन्हनि जी रिकॉर्डिंग इहा मौजूदु हूंदी। ऐं सुभाणे जॾहिं हीअ रिकॉर्डिंग तव्हांजे हितां निकिरी मूं वटि WhatsApp जे ज़रिए पहुचंदी ऐं हिननि खे ॾींदुसि, हीअ ॾिसंदा त हिननि खे पंहिंजी कमी पेशी इहे जेके आहिनि उहे बि बहितर करण जे लाइ बहितरीनु मौक़ो आहे। ऐं इहो ई मैसेज ॾींदुसि जेके बि नौजवान रागी आहिनि त यार दोस्त सभई कोशिशि कयो सिंध जी मौसीक़ी जेका आहे असांजी शहनशाह मौसीक़ी ऐं रिच मौसीक़ी, वॾा वॾा नाला सिंध जा हिते रहिया आहिनि ऐं कंहिंजा नाला खणा, उहो नालो कंहिंजो कोन थो खणा। सो महिनत जी ज़रूरत आहे। असांजी सिंधी मौसीक़ी जेका आहे उहा थोरो तमामु पोइते हिननि सालनि में हली वई आहे उन्हनि रागियुनि जे वञण खां पोइ। के हिन दुनिया मां लाॾाणो करे आहिनि, के जेको सो कुंड ते थी विया आहिनि या हुननि जी उमिरि एतिरी थी वई आहे या हुननि खे केरु यादि नथो करे। इहो बि आउं मेहरान TV वारनि खे चवंदुसि त बराए महिरबानी कुझु अञा सिंध में अहिड़ा मर्द मुजाहिद बहितरीनु रागी मौजूदु आहिनि जेकॾहिं उन्हनि जे लाइ कोई हिकिड़ो सुठो प्रोग्राम जोड़े ऐं उन्हनि खे खणी अचो त उहो हिते बहितरीनु रिकॉर्डिंगूं ॾींदा त उहो असांजे लाइ ऐं ॿियनि नौजवाननि जे लाइ। हा बिल्कुलु सही, ॾाढी सुहिणी ॻाल्हि। बशीर पुछियो साहब, हूअं बि जेको मेहरान TV आहे न त उन जेके नए टैलेंट खे अॻियां आंदो आहे। जी जी बेशक। ऐं तव्हां इलाही ज़बरदस्त ॻाल्हि कई। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम जे वक़्तु ख़तमु थो थिए हाणे, ऐं जंहिं स्पॉन्सर कयो आहे असांजे प्रोग्राम सुबुह में राण खे उहो आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। जीअं त नाज़रीन हिकु सुबुह जो पहर हुजे वरी मथां म्यूज़िक हुजे त पोइ छा ॻाल्हि कजे। ऐं असांजे प्रोग्राम जो हाणे वक़्तु थो थिए ख़तमु ऐं सुभाणे वरी पाण गॾु हूंदासीं। ऐं हिकु ख़ूबसूरत कलाम जेको बशीर पुछियो साहिबु आहे उहो तव्हांजे नाले। ऐं हाणे मां वञा थी, मूंखे इजाज़त ॾियो, सदाईं गॾु। अज भी सिछड़ा लह गया ते अज भी यार न आया, ओ दसो कपड़े धोवा या मैं बहरोवा, मैं को पागल प्यार बनाया। मेरे ऐब डिठे सभई माइट रुठे जॾहिं कालड़ा वेस सिवाया, के को डोह देवा आखे कंबराणी, मैं को इश्क ते दे रुलाया। पर जान जून महीना आया पहचान जलावन झोले, ओडू पहरां दादार बबुरदा गेरा घू घू बोले। ढोर ढगे सब सहकन बैठे अते ओट बना दे ओले, दिल दर्दी उस्ताद दी दिल पर अते तेरियां गलियां गोले। जिंदगी है जो कसम जिंदगी जेलवाज
दिल लगी जो कसम दिल लगी वेला हर सूरत में करणो पवे थो रोज तुझो दीदार जिंदगी जो कसम जिंदगी जेला दिल लगी जो कसम दिल लगी वेला हर सूरत में करणो पवे थो रोज तुझो दीदार जिंदगी जो कसम जिंदगी जेला दिल लगी जो कसम दिल लगी वेला दिल लगी वेला सिर तरिया ते रखी पेर साड़े अचा तुझे लाए ज़िला थोल ताड़े अचा सिर तरिए ते रखी पेर साड़े अचा तुझे लाए ज़िला थोल ताड़े अचा थोल ताड़े अचा चकमक वांगुर मुंह खच के थो पाण न तुझो प्यार दिल लगी जो कसम दिल लगी वेला भज भजा डुक डुका झट पुजा किए करे कंबराणी कुठल बंध ॾाढो परे भज भजा डुक डुका झट पुजा किए करे कंबराणी कुठल बंध ॾाढो